गुरु अमरदास महाराज जन खिचड़ी जो प्रसाद कंदा हा। हिकिड़ा ब्राह्मण देवता आया, विश्वपाची हुआ, समझो था, जेके पंहिंजे हथ सां पचाए करे शुद्धता सां पाण खाईंदा आहिनि, कई पवित्र नेम वारा हूंदा आहिनि। उन्हनि जो एॾो कठोर नियम हो कि खॾ खोटींदा हुआ, पहिरियों गंगा जल विझंदा हुआ, सुकियूं लकड़ियूं ॾिसंदा, उन में कीड़ो त कोन्हे, उन ते भोजन ठाहींदा, ठाकुर जी खे लॻाईंदा भोग, पोइ पाण प्रसाद खाईंदा। त गुरु अमरदास साहिब जन उन्हनि चयो त हे ब्राह्मण देवता, तव्हांजो नियम ॾाढो सुठो आहे, अहिंसा वारो मार्ग आहे, ॾाढो शुद्ध आहे, पर तव्हां असांजो हिकिड़ो चवणु मञो, कहिड़ो? ये खिचड़ी खाई वञो। भले तव्हांजे तौर तरीक़े सां इहा खिचड़ी न ठही आहे, खॾ खोटे करे ऐं सभु इहो करे, लेकिन हे सतगुरुनि जो, गुरु नानक जो प्रसाद आहे, ऐं जगन्नाथ भॻवान जी कृपा आहे, परमात्मा पाण भोग लॻाईंदा आहिनि, इन करे प्रसाद खाई वञो। ब्राह्मण देवता ॾाढा सुठा हुआ, पर कई बार असां नियमनि में एतिरो ॿधिजी वेंदा आहियूं न, त पोइ ओॾी महिल भक्ति हथनि मां निकिरी वेंदी आहे, केॾी महिल असां सम्झी न सघंदा आहियूं, उहो सुञाणे न सघिया। गुरु अमरदास महाराज पूर्ण सतगुरु, पूर्ण महात्मा आहिनि, ब्रह्मज्ञानी, न सुञाणे सघिया, लेकिन उन्हनि खे श्रद्धा हुई। चवणु लॻा, सतगुरु तव्हां ॾाढा वॾा महात्मा आहियो, मां त तव्हांजो चवणु नथो टाले सघियां, पर तव्हां मूंखे आज्ञा ॾियो, छो जो मुंहिंजो नियम आहे, सॼो जीवन भर मां नियम निभायो आहे, उहो मूंखां टुटे न, तव्हां कृपा कयो। तव्हां भले मूंखे राशन ॾियो, इन खिचड़ीअ वारो ई मूंखे चांवर ॾियो, मां अलॻि पंहिंजी खॾ खोटे करे ऐं लेपन करे शुद्ध करे भूमि, पोइ मां उते भोजन थो ठाहियां। गुरुजन मुस्कुरायो, ठीकु आहे ब्राह्मण देवता, असां तयारु आहियूं। उन्हनि खे अधु किलो चांवर ॾिनऊं, दाल ॾिनऊं, मसाला ॾिनऊं, ठीकु आहे, तव्हां भोजन ठाहियो। महात्मा विया, ध्यानु ॾिजो, ॾाढी मज़े जी ॻाल्हि, सुबुह जो समय हुजे, सुबुह जा 9-10 थिया हुजनि, वञी करे उन्हनि हिकिड़ो खॾो खोटियऊं, जीअं खॾो खोटियऊं त ॾिठूं, अरे राम राम राम, हे त अपवित्र आहे, कुझु हॾियूं निकितियूं उन मां, कोई जीव जंतु मरिया हूंदा, जानवर, हॾियूं दॿिजी वियूं, राम राम राम। उहा जॻह छॾे करे ॿिए दिशा में हलिया, ॾाढो परते, उते वरी खॾो खोटियऊं, वरी थोरी खोटियऊं, ठीकु आहे, अञा थोरो सो खोटनि त होॾे बि वरी हॾियूं निकितियूं। ईअं कंदे कंदे 5-6 जॻहियुनि ते उन्हनि खॾ खोटी, जाते खोटनि त वार निकिरनि, हॾियूं निकिरनि, नख निकिरनि, गंद निकिरे, मतिलबु अंदरि कोई कचिरो निकिरे, राम राम राम, भूखा रहिजी विया, भोजन ई न ठाहियो। ये कॾहिं खॾ खुटंदी, कॾहिं लेपन थींदो, कॾहिं भोजन ठहंदो, कॾहिं पाईंदुमि, अॼु भोजन ई नथा वठूं, हटो हितां, हलिया हलिया। उतां जेॾी महिल वञणु लॻा, ठाकुर जी जे दर्शन लाइ वृंदावन वञणु लॻा, त विच में राति पई त भगवान बांके बिहारी सपने में दर्शन ॾिनो। बोलो वृंदावन बिहारी, वृंदावन बिहारी लाल सपने में दर्शन ॾिनो। चवणु लॻा, ओ बाबा जी काॾे था वञो? चई वृंदावन। ये सुबुह खां भोजन न खाधो अथव? चई छा कया, हीअ ॻाल्हि थी। भगवान चवनि था असांखे पतो आहे, ऐं ॿुधो, तव्हां वृंदावन ईंदव वरी तव्हांखे वापसि वञिणो पवंदव। छो? ये सभु मुंहिंजी लीला हुई। तव्हां जेकी खिचड़ी छॾे आया हो, पंहिंजा कर्म धर्म जेके पकड़िया अथव नियम, ऐं खिचड़ी गुरुनि जी जेके छॾे आया हो न, प्रसाद न वरितो अथव, उहा खिचड़ी मां बि भोग लॻाईंदो। तव्हां जॾहिं सुभाणे खिचड़ी खाई ईंदव, उहा सतगुरनि वारी न, पोइ तव्हांखे मां सां दर्शन थींदो, प्रेम भक्ति मिलंदी तव्हांखे। मूंखे तॾहिं तव्हां प्रसन्न कंदव जॾहिं उहा खिचड़ी खाईंदव। हा हा, रोअण लॻा महात्मा। बसि सुबुह थिए त मां निकिरां। सुबुह जो 4 बजे सनानु करे वापसि निकिरिया गुरु अमरदास महाराजनि ॾे, ऐं प्रेम सां वञी करे हिकदमि जीअं पकड़ियऊं त गुरु अमरदास महाराज उन्हनि खे गले लॻाए छॾियो। कीअं आयो ब्राह्मण देवता? वरी वापसि आया, पूरी ॻाल्हि चई ॿुधायूं त मां खिचड़ी खाइण आयो। त गुरुजन चयो, मां त कल्ह ई पियो चवां, कल्ह मुंहिंजो चवणु मञो आहे, 24 घंटे जो उपवास त न थियां तव्हांजो, बुख ते न वियो आहे। अचो। घणे सिक प्रेम सां गुरु अमरदास महाराज जन उन्हनि खे जीअं खिचड़ी खाराई, खिचड़ी खाई जीअं जल जी बूंद पीतऊं ऐं मथे जो मुंहुं कयूं, त गुरु अमरदास महाराज जन में उन्हनि खे श्याम सुंदर श्री कृष्ण भॻवान जा दर्शन थिया। हा हा, उहा ई लाइन चई अथऊं त गुरु परमेश्वर एको जान। ईअं न आहे कि हिन महिल धरतीअ ते कोई सचा संत कोन्हनि, न न, हर नगर में हर शहर में कोई न कोई संत आहे, भले तव्हांजे भेष में हुजे। हा,
जींस ऐं टी शर्ट पाए वेठो हुजे, शर्ट पाए वेठो हुजे, संत त स्वभाव जो नालो आहे, हा न। जीअं असांजे देश में बि कई ठग घुमनि था न, मतिलबु कई अहिड़ा आहिनि जेके धोखो ॾींदा आहिनि, गड़बड़ कम कंदा आहिनि, त माण्हू छा सोचींदो आहे अॼुकल्ह संत ख़राबु थी विया आहिनि। ईअं न चवंदा कयो, ईअं चवंदा कयो संतनि जो भेष पाए करे ढोंगी माण्हू कई अची विया आहिनि, कई ढोंगी नकली माण्हुनि संतनि जो भेष पातो आहे। ईअं कॾहिं न चवणु खपे त संत बदिलजे त संत कीअं थियो। संत अगरि बदिलजी वञे, संत अगरि कोई महात्मा अगरि गड़बड़ करे त उहो संत थियो ई न। चओ हरे राम। नकली माण्हुनि संतनि जो भेष पातो आहे। त अॼु बि अहिड़ा पूर्ण दरवेश आहिनि, पर कलयुग आहे, लिकी वेठा आहिनि, प्रकट न आहिनि, हा न। नकली माल एॾो थी वियो आहे, नकली खेप एॾी वधी वई आहे कि पूर्ण ब्रह्म ज्ञानी संत महात्मा पहचानणु कठिन थी वियो आहे ॾाढो। इन करे कबीर साहब चवनि था पिया, सभिनि जी सेवा कंदा अचो, हा पतो न आहे ना जाने किस रूप में नारायण मिल जाए। ईअं न थिए 4-5 ढोंगी माण्हुनि जे सदके कोई असली पूर्ण दरवेश भगवान सां जंहिंजी तार जुड़ियल हुजे, अहिड़ो ब्रह्म ज्ञानी बि असां खोए छॾियूं, हा न। ईअं बि त थींदो आहे। इन करे भाई इन धोखे में न रहिजो, सभिनि जो आदर, सभिनि जो प्रेम, पोइ कोई न कोई जीवन में असांखे पूर्ण संत ज़रूरु मिलंदो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।